अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ नए माली साल की बजट जी हंगामी इजलास थी रहियो आहे। इजलास में वज़ीर आज़म के नाणे वारी वज़ारत तरफ़ां बजट ते ब्रीफिंग ॾिनी वेंदी। वफ़ाक़ी काबीना जो इजलास भी अॼु थींदो। इजलास में मुल्क की सियासी ऐं मुआशी सूरत-हाल जो जाइज़ो वरितो वेंदो। PTI जे लॉन्ग मार्च ऐं सुप्रीम कोर्ट के फ़ैसिलनि ते भी मेंबर पंहिंजी राय ॾींदा। खबर अवां सां शेयर कयूं पिया। अहम खबर है। वफ़ाक़ी काबीना जो इजलास भी अॼु थींदो। इजलास में मुल्क की सियासी ऐं मुआशी सूरत हाल जो जाइज़ो वरितो वेंदो। तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद में ब्यूरो चीफ कुर्बान बलोच खां। जी कुर्बान, अपडेट कजो वज़ीर आज़म के इजलास बाबत। जी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत में वफ़ाक़ी काबीना जो हफ़्ते वारो इजलास अॼु थी रहियो आहे। वफ़ाक़ी काबीना के इजलास में मुल्क की सियासी सूरत हाल के हवाले से जेका मुआशी सूरत हाल है इन हवाले से गौर किया वेंदो ऐं अहम फ़ैसिला कया वेंदा। वफ़ाक़ी काबीना के अॼोके इजलास में अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान की 25 मार्च नए ते लॉन्ग मार्च के हवाले से आगाह किया वेंदो ऐं उन सां गॾोगॾु बजट की तैयारी के हवाले से IMF सां जेके ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि उन बाबति ब्रीफ कयो वेंदो ऐं उन सां गॾोगॾु जेके ECC गुज़िरियल हफ़्ते इजलास थियो उनमें जेके फ़ैसिला कया विया उन जी भी काबीना में मंजूरी ॾिनी वेंदी। तो अहिड़े नमूने सां सॼे हफ़्ते जी जेका भी हुकूमती कारकर्दगी आहे, जेके भी मुल्क में सियासी थिया आहिनि या मुआशी जी सूरत हाल है, ये समूरा मामला अॼु काबीना के इजलास में गौर थींदा। जी ठीक है कुर्बान, बड़ी मेहरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।